सन ॾिनो बन पूरे हिन पंजाब खे ही कलाम असांजी सिंध सरकार साईं जेम सैयद साईं जो आहे कहिड़ियूं साईं सैयद जूं ख़िदमतूं सिंध सां सन ॾिनो बन पूरे हिन पंजाब खे जीअं जिस्म में दिलड़ी जिस्म में दिलड़ी जीअं जिस्म में दिलड़ी तीअं सिंध में आहे सन सदाई सैयद जी आहे मोहबत मुंहिंजे मन सालों साल सैयद जा मेला पिया मचनि उन मोहबत जे मैदान में पिया नर नचनि मोहबत जे मैदान में पिया नर नचनि मिठन मंझिया सैयद जा सच्चा बोल सुखन ही कच्छी कहाणियूं कनि जित कित सुहिणे साईं जूं जीअं मसाईं जूं जी जीअं जी जी मसाईं जूं अदा हलियनि ते वञूं था कुबा ॾिसूं था हुननि जा क़बरनि जा ढेर ॾिसूं था पर जिन जिन ते कुबा आहिनि उन्हनि पंहिंजी मुल्क जी ख़िदमत लाइ सिर क़ुर्बान कया आहिनि जीअं बिलाल नूह अलैहि रहमत खे गाणे में पीड़ियो वियो सूफ़ी शाह इनायत खे जो सिर कलम कयो वियो ये आशिक जी का सच्चा उन्हनि जूं ई ख़िदमतूं आहिनि जो ता क़यामत तक रोशन हूंदियूं पर उहे मुक़ामनि में वञो ॾिसूं पर जे सन में था वञूं त साईं जीअरो वेठो आहे जहिड़ा हू ओलिया तहिड़ो ही ओलिया आहे जहिड़ी हुननि ख़िदमत कई आहे तहिड़ी ही बि करे पियो ख़िदमत पर हू मोल आहिनि ही असांखे अञा लाइ जीअरो ॾेखारियो आहे ऐं ख़ुदा करे असीं जीअरो जहान में छॾे वञूंसि मूं शाइर ॿधो अल्लाह जीअं साईं जहान में जीअरो पीर आहे जीअं साईं जहान में जीअरो पीर आहे करे सोन लोके जो करे सोन लोके वो अक्सीर आहे जीअं साईं जहान में वो जीअं साईं जहान में जीअरो पीर आहे जीअं साईं जहान में जीअरो पीर आहे करे सोन लोके जो करे सोन लोके वो अक्सीर आहे जीअं साईं जहान में वो जीअं साईं जहान में जीअरो सदस भाग भलाई मिलंदी जल्द वधाई सदस भाग भलाई मिलंदी जल्द माशाअल्लाह सदस भाग भलाई मिलंदी जल्द वधाई सॼी उमिरि सिंध लाइ जंहिंखे जॾहिं खपाई सॼी उमिरि सिंध लाइ जंहिंखे जॾहिं खपाई 40 साल बंद में 40 साल बंद में उबे तकसीर आहे जीअं साईं जहान में जीअरो पीर आहे जीअं साईं जहान में जीअरो पीर आहे करे सोन लोके जो करे सोन लोके वो अक्सीर आहे जीअं साईं जहान में वो जीअं साईं जहान में जीअरो
जूं फतवाऊं कुफर जूं फतवाऊं ॾिनऊं ऐं 40 साल बंद में रखियूं। आख़िर कहिड़े अखर तां एतिरी तकलीफ़ सैयद सुहिणे खे ॾिनऊं? सिर्फ़ हिन ई अखर तां तकलीफ़ ॾिनऊं। कहिड़ी ॻाल्हि कयूं? ॻाल्हि कयईं सिंध जी ॾिनो फतवा कुफर जी। ॻाल्हि कयईं सिंध जी ॾिनो फतवा कुफर जी। ॻाल्हि कयईं सिंध जी ॾिनो फतवा कुफर जी। ॻाल्हि कयऊं सिंध जी ॾिनो फतवा। सैयद आहे सुहिणो अदना सबर जी। सैयद आहे सुहिणो अदना सबर जी। सैयद आहे सुहिणो अदना सबर जी। करियां पियो ख़बर उन जी। करियां पियो ख़बर उन जी जो दस्तगीर आहे। जीअं साईं जहान में जीअरो पीर आहे। जीअं साईं जहान में जीअरो पीर आहे। करे सोन लोके जो करे सोन लोके वो अक्सीर आहे। जीअं साईं जहान में और जीअं साईं जहान में जीअरो पीर।